रूरल हेल्थ सेंटर ओडेरोलाल स्टेशन में चाइल्ड फाउंडेशन जे सहकार सां हिक ॾींहं वारी मुफ़्त तिबी कैंप लगाई वई। उन मौके ते एडिशनल DHO मटियारी डॉक्टर नज़ीर अहमद मल्हा चयो त बरसात जे करे तमाम घणियूं बीमारियूं पखड़ियूं आहिनि। हुन चयो त असां थोराइता आहियूं चाइल्ड फाउंडेशन जा, जिन असांजे चवण ते ओडेरोलाल स्टेशन जी सरकारी अस्पताल में हिक ॾींहं वारी मुफ़्त कैंप लगाई आहे। हुन चयो त कैंप में हर क़िस्म जी मेडिसिन मौजूद आहे। चाइल्ड फाउंडेशन जे मासूम नक्शबंदी चयो त असां महसूस कयो त बरसात सबब बीमारियुनि में वाध थी आहे, जंहिं करे असां हिते हिक ॾींहं वारी मुफ़्त कैंप लगाई आहे। हुन चयो त जिते जिते तिबी कैंप जी ज़रूरत हूंदी असां उते कैंपूं लगाईंदासूं। हुन ॿुधायो त ईंदड़ मरीज़नि में घणो तइदाद मलेरिया, डायरिया, गैस्ट्रो ऐं चमड़ी जे मरीज़नि जो आहे। रूरल हेल्थ सेंटर ओडेरोलाल स्टेशन जे MS डॉक्टर कादिर डाहिरी चयो त बरसात जे करे डायरिया, मलेरिया, गैस्ट्रो ऐं चमड़ी जी बीमारी में इज़ाफ़ो थियो आहे।